ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा आहियूं। चूंडको भरिसां ज़मीन जी मालिकी तां कीरिया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। खंवारी थाणे जी हद में झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए मथां डंडनि, सिरोटनि ऐं कुहाड़ियुनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिं सबबि नतीजे में औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़बर के हवाले से अवां खे एक ॿीहर आगाह कंदा आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा आहियूं। चूंडको खां चूंडको भरिसां ज़मीन जी मालिकी तां कीरिया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। खंवारी थाणे जी हद में झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए मथां डंडनि, सिरोटनि ऐं कुहाड़ियुनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिं सबबि नतीजे में औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे एक ॿीहर आगाह कंदा आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिक ॿीहर शेयर कंदा आहियूं। खंवारी थाणे जी हद में झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए मथां डंडनि, सिरोटनि ऐं कुहाड़ियुनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिं जे नतीजे में औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। जावेद गोपांग असां सां लाइन ते मौजूद है। जी जावेद, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल अवां खे ॿुधाईंदो हलां। चूंडको भरिसां खंवारी थाणे जी हद में कीरिया बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पियो। झेड़े में लचियूं ऐं कुआरियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा मर्द ऐं औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त ज़ख़्मियुनि में वजूद अली कीरियो, लुत्फ़ अली हसन कीरियो, भागू कीरियो ऐं मुस्मात बशीरा ऐं संदसि धीउ सहरा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त खंवारी पुलिस ॿिन्ही धुरियुनि खे मेडिकल लेटर ॾेई चूंडको अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे, जिन खे वारसनि पारां चूंडको अस्पताल आंदो वियो। जी अपडेट करण लाइ जावेद अवां जी वॾी महिरबानी।